नाज़िन कोरोना वबा सबब सिंध जो बंद थियल दरगाहूं SOPs तहत खुलण जे ऐलान खां पोइ भिटशाह में हज़रत शाह लतीफ़ भिटाई जी मज़ार ते अक़ीदतमंद वरियांग में पहुची विया। ॾिसूं था मुनीर आकाश जी रिपोर्ट। नाज़रीन, कोरोना वबा सबब जेके आहे केतिरनि ई महीननि खां तक़रीबन 2 महीननि खां जेको सिंध जे अंदरि जेके दरगाहूं जेके बंदि हुयूं, सूबाई हुकूमत खां दरगाह जे खुलण वारे ऐलान खां पोइ आहे जेको फ़ौरन ई जेको शाह लतीफ़ भिटाई जी दरगाह खे जेके ज़ाइरीन अक़ीदतमंद लाइ खोलियो वियो आहे। उन हवाले सां जेको असां अॼु हींअर दरगाह शाह लतीफ़ भिटाई ते मौजूदु आहियूं। अचो त मालूम कयूं था ज़ाइरीन अक़ीदतमंद ऐं वापारियुनि खां त उहे उन्हनि जा छा तासरात आहिनि शाह लतीफ़ भिटाई जी दरगाह जे खुलण जे हवाले सां। भाई शुक्र आहे, सही कदम खयो अथनि, दरगाहूं खुली वियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जेको दरगाहूं लतीफ़ सरकार आहे या कलंदर शहबाज़ आहे, दरगाह खुली वई आहे। असांखे तमामु ख़ुशी थी आहे। अॼु असां आया आहियूं साईं हाज़िरी भरण बाबा। ठीकु आहे साईं, असांखे माशाल्लाह वॾी ख़ुशी थी आहे गवर्नमेंट खां जेको ऐलान कयो आहे दरगाह खोलण जो। असांजो वॾो रोज़गार तबाह लॻो पियो। ख़ुशहाल हींअर माशाल्लाह ख़ुशि आहियूं जे दरगाह खुली वई आहे। असांखे SOP ते दरगाह खोलण खे माशाल्लाह वॾी ख़ुशी थी आहे। तमामु ख़ुशी महसूसु थी आहे ऐं ही दुआ जा दर आहिनि, ही छोटकारे जा दर आहिनि, हितां शफ़ा मिलंदी आहे ऐं जेको ही बंदि कयूं थियूं वञनि दरगाहूं तमामु घणो ॾुख थो थिए असांखे। ऐं भिटशाह शहर जा माण्हुनि जो जेको कारोबार आहे, रोज़गार जो सिस्टम आहे, मुर्शिद लतीफ़ जे करे आहे। सो जेको बंदि थिए थी तमामु वधीक परेशानी थिए थी। ऐं अहिड़ा जे दुआ जा दर जेके आहिनि, शफ़ा जा दर बंदि थी वेंदा त पोइ शफ़ात किथां मिलंदी? इहा कोरोना त ख़तमु थियणी ई कान्हे, इहा पई हलंदी। त दरबारूं त खुलियल हुजनि, शॉपिंग मॉल खुलिया पिया आहिनि, माल पिड़ियूं खुलियूं पियूं आहिनि। जंहिं शहर वञो हर शहर में रश लॻी पई आहे, जलसा जुलूस थियनि पिया हुननि जा सभु। उते कोरोना कोन्हे, सिर्फ़ु दरगाह ते कोरोना। असांखे अफ़सोस आहे ऐं अलाह कंदो आईंदे ईअं कोन्ह थींदो ऐं दरबार इंशाल्लाह। दरगाहनि जो खुलणु सुठी ॻाल्हि आहे। हीअ असांजे सिंध जा हिकिड़ो मेल जोल जो बि हिकिड़ो ज़रियो आहिनि। जेके माण्हू अचनि था हुतां सॼी सिंध मां अचनि था हिते। ऐं पहिरीं ॻाल्हि त असां अवामी माण्हुनि खे इन जो उन ते अमल जेको सिंध हुकूमत करियो आहे ऐलान, त उन ते अमल असांखे करिणो आहे। गवर्नमेंट जो कमु आहे ऐलान करणु ऐं असांजो कमु आहे उन ॻाल्हि ते अमल करणु, त हिन वबा खां माण्हू बची सघे थो। जीअं त मास्क पाए माण्हू, ऐं तंहिंखां पोइ जेको आहे तरीक़ेकार जेको गवर्नमेंट जो आहे उन जे तहत असां अमल कंदासीं त सुठी ॻाल्हि आहे। ऐं दरगाहनि जो खुलणु हिकिड़े हिते त ॿियो ॻाल्हि त माण्हुनि जो रोज़गार हिन दरगाहनि सां इलाही आहे लाॻापियल। कैमरामैन आसिफ मेमण सां गॾु मुनीर आकाश चौहान, मेहरान TV न्यूज़, भिटशाह।